शुरू थी साथियों जीएसएन अज पाण जेका ॻाल्हि ॿोल कंदासीं उहा हिन हवाले सां आहे त पाण को बि सफ़र ते निकिरूं था या को बि कारोबार करणु चाहियूं था, उहो सफ़र नंढो हुजे, पाण कंहिं थर जे इलाइक़े में घुमण वञूं, पाण चऊं त को मरी घुमण वञूं था, या ॿाहिरें मुल्क जो को ज़बरदस्त इलाइक़ो सो असीं घुमण वञूं था, उन लाइ या नंढड़ो कारोबार करियूं, सब्जीअ जो ठेलो हणूं या वॾी का पेढी लॻायूं, का मिल लॻायूं, रूप ते का बस हलायूं, त कारोबार लाइ थोरे सफ़र लाइ सभ खां पहिरीं पाण ॾिसंदासीं त असांजो मूड़ी केतिरी आहे। जॾहिं असीं शुरू था कयूं असीं जेको ख़्वाब ॾिसूं था तंहिं बाबति मूड़ी कोन ॾिसंदासीं, उन करे उहो असांखे 5 साल 6 साल 10 साल खां पोइ ॾिसणो आहे, उहो जॾहिं जामी आहे। पर हींअर असीं करणु चाहियूं था त हींअर ॾिसंदासीं त असांजी मूड़ी केतिरी आहे, गॾोगॾु असां वटि मुयसर टाइम केतिरो आहे। सफ़र ते निकिरंदासीं, मूड़ी त ओतिरी आहे पर टाइम ओतिरो कोन्हे। अब पैसा चे 10 लखनि, टाइम 2 ॾींहं आहे, ॿाहिरि मुल्क ते वञिबो, घुमी फिरी अचिबो, उन लाइ त 10-15 ॾींहं खपनि, 2 ॾींहंनि में कमु न थींदो। तंहिं करे टाइम ऐं टाइम सां गॾोगॾु मूड़ी, इन 2 शयुनि खे नज़र में रखणो आहे। पर थिए हीअं थो त पंहिंजी जेका सॼी ज़िंदगी आहे, उन ज़िंदगीअ जो जेको सफ़र आहे, उन ज़िंदगीअ जे सफ़र जे मामले में पाण इहो नथा ॾिसूं त असां वटि मूड़ी केतिरी आहे, असां वटि टाइम केतिरो आहे, उन टाइम खां अॻु में मूड़ी केतिरी आहे, उहो नथा ॾिसूं। टाइम जे मामले में हीअ आहे ज़िंदगीअ सां वाबस्ता त असीं कंहिं मज़हब सां तइल्लुक़ रखूं, कंहिं बि मज़हब जे फ़िरके सां तइल्लुक़ रखूं, या को माण्हू कंहिं बि मज़हब सां तइल्लुक़ न रखे, पर टाइम जे हिसाब सां हीअ हक़ीक़त आहे जेके बदिलाए सघिजे ई नथो त जेके बि हिन धरतीअ ते माण्हू मौजूदु आहिनि से अॼु न त सुभाणे मरी वञणा, पाण जे वेठा आहियूं, पाण बि सुभाणे मरी वेंदासीं। तंहिं करे टाइम जे हिसाब सां ओचितो हादसो थी पवे त माण्हू कलाक में मरी पए, 5 मिंट में मरी पए, भला हादसो न थिए त बि कारकर्दगी जी उमिरि जेका ॿुढपण ताईं आहे ऐं माण्हू पोड़ो थी वियो हलियो, हाणे नाकार आहे, हाणे माण्हू कमु नथो करे सघे, उन हिसाब सां हिकिड़ी उमिरि जी कथा आहे जो माण्हू चए त 150 साल आउं जीअं 150 सालनि ते वेठो कमु कंदुसि, 150 सालनि में माण्हू कमु करे कोन सघंदो। तंहिं करे उहा थी उमिरि जी कथा आहे। गॾोगॾु जेका मूड़ीअ जी कथा आहे सासूं करियूं कोन था त असां मूड़ी कहिड़ी आहे। असां वटि जेका मिल्कियत आहे उन मिल्कियत जे ते जे करे असां निगाह विझूं त पहिरीं असां वटि जेका जिस्मानी मिल्कियत आहे उनखे हिकिड़ो रजिस्टर खणी त हिते लिखी छॾियोसि, असां वटि हथ आहिनि, इहा असांजी मिल्कियत आहे। असां वटि ॿाहूं आहिनि, इहा असांजी मिल्कियत आहे। असां वटि पेर आहिनि, असां वटि टंगूं आहिनि, इहा असांजी मिल्कियत आहे। असां वटि अखियूं आहिनि, इहा असांजी मिल्कियत आहे। गॾोगॾु असां वटि जेका मिल्कियत आहे तंहिंखां थोरी कसी कंहिं वटि आहे। फलाणे वटि हथ हिकिड़ो आहे कोन, फलाणे वटि टंग हिकिड़ी आहे कान, फलाणे वटि अख हिकिड़ी आहे कान। जेका पंहिंजी मिल्कियत रखूं था तंहिंजे बिल्कुलु पासे में असीं लिखूं त फलाणे वटि जेका मिल्कियत आहे असांखां थोरी घटि आहे जिस्मानी मिल्कियत, या उहा आहे सी कान। असां वटि अखियुनि जी नज़र तेज़ आहे, फलाणे जी उनखां थोरी घटि आहे, या हिकिड़ी अखि आहे या 2 अखूं आहिनि सी कोन। पर उहा ॻाल्हि चिठी करे लिखूं। हिते पाण वेठा आहियूं, केरु पुछे मिठी वॾो मीर प्रकाश वॾो, पाण चऊं मीर प्रकाश वॾो। वठो हिते माण्हू ॼाणनि था, तिनखे ख़बर आहे, उहे चवंदा त हिते सहूलियतूं वधीक आहिनि, हीअ ॻाल्हि आहे। पर जे लाहौर में केरु असांखां पुछे त पोइ उहो पुछा कंदो कहिड़ी ॻाल्हि में मीर प्रकाश वधीक आहे। लंडन में वेठा आहियूं, उते केरु पुछे चए पोइ मीर प्रकाश कहिड़ी ॻाल्हि में वधीक तरक़ी याफ़्ता ऐं वधीक आहे। पोइ चवंदासीं त उनजी एराज़ी हेतिरा एकड़ आहे, उनजी आदमशुमारी हीअ आहे, उते इंटरनेट जूं सहूलियतूं हिन सतह जूं आहिनि, ही तइलीमी इदारा आहिनि। जेकॾहिं का तरक़ी थिए थी त उहा पहिरीं मीर प्रकाश में थिए थी, हुते 6 महीना या साल पोइ थी थिए।
सॼी अथेंटिक चिठी वाज़े ॻाल्हि करे लिखंदासीं। त करे जेका पंहिंजी मिल्कियत आहे तंहिंखे चिटे करण जे लाइ रजिस्टर जे हिकिड़े पासे ते लिखिजे त मुंहिंजी हीअ मिल्कियत आहे, पर ॿिए जी जंहिंजी कसी असांजे इलाइक़े में असांजे अखियुनि जे अॻियां आहे या आई कान, तंहिंजो नालो लिखोसि त फलाणो असांजे पाड़े जो या फलाणे शहर जो माण्हू, तंहिंजूं अखियूं आईंदी कोन, फलाणे जा पेर आईंदी कोन, फलाणे जूं टंगूं आईंदी कोन, फलाणे जो कुलो आयसी कोन। सॼी जिस्मानी ॻाल्हि चिठी वाज़े उहा लिखी वेंदी। जेका ॿी मिल्कियत असां वटि थिए थी उहा ज़हनी मिल्कियत आहे। हिकिड़ा माण्हू ज़हनी तरह तेज़ ॼापनि था, ॿिया खुद दिमाग़, ॿिया विच थरा। असीं जहिड़ा बि हुजूं उहो लिखी छॾियो त असांजी ज़हनी सतह हीअ आहे। पर गॾोगॾु असां खां जेके घटि आहिनि मिल्कियत में, ज़हनी मिल्कियत में, ही कुंद ज़हन आहे। लिखी छॾियो असांजे पाड़े जो फलाणो आहे, उहो कुंद ज़हन आहे जेको सफ़ा लका में कोन्हे, जेके ख़बर ई न आहे, शऊर ई न आहे, दरवेश चरियो पैदा थियो आहे, सो बि नाले समेत लिखी वेंदो त फलाणो तंहिंखां असांजी ज़हनी मिल्कियत वठी आहे, उहा ज़हनी लिखी वियोसि। ॿी मिल्कियत आहे दिली। दिलि जे हवाले सां असीं ॿिए जो सूर पहचाने वञूं था, पकड़ी वञूं था। कावड़ जे हिसाब सां असांजी कावड़ एतिरी अंधी त कान्हे जो असीं ॿिए सां सही लाॻाप ई न रखी सघूं। माण्हू रुॻो सोचीनि था ज़हान थींदी आहे दिमाग़ वारी, जंहिंखे IQ थो चइजे। जिस्मानी तरह जेको माण्हू तंदुरुस्त आहे उनजी जेका सतह मापी वञे थी उनखे PQ थो चइजे। पर जेका दिली ज़हानत आहे उनखे EQ थो चइजे। त उन में कहिड़ी सतह ते आहे? किथे ईअं त न आहे जो तव्हां ॾिठा के माण्हू वॾा ज़हनी तरह ॾाढा तेज़ मैथमेटिक्स में, ॿियनि मामलनि में, कारोबार में, ॿियनि खे सुञाण जे मामले में, या त एतिरा बखील हूंदा जो मेचुअरी कोन हूंदा, या त एतिरा एतबारी हूंदा, हर जॻह ते ठगबा ईंदा। उन्हनि खे इहा ख़बर ई न आहे दिलि जे हिसाब सां त दिलि जी ज़हानत छा थींदी आहे जो सही कारोबार, सही तहलकात क़ाइमु करे सघनि। उन में असांजी सतह छा आहे? ॿिया असां खां जेके पुठिते आहिनि, जेके मुंझियल जज़्बात जा मालिक आहिनि, जेके परेशान आहिनि, जिनखे ख़बर ई न आहे न दुनिया में कीअं हलबो आहे, या जेके बखील आहिनि से नालनि समेत लिखी ॾियो, या जेके ॿी मोना में चऊं त ही सादा आहिनि, चूटिया आहिनि, जिन खे ॼण त अकली न आहे, तंहिंजो बि नालो लिखी छॾियो। असीं उन्हनि खां दिली तरह मत भराए। दिली मिल्कियत आहे दिलि जे हवाले सां। ॿी रूहानी मिल्कियत आहे जंहिंखे SQ चइजे थो, जंहिंमें असांजो ज़मीर बि अचे थो। त असां ग़लति कम त करियूं पिया, पर फलाणा फलाणा जेके ग़लति कम आहिनि से असां करे नथा सघूं। उन में त असांजो ज़मीर बि रोके थो, पर ज़मीर जे करे असांजे रूह जी कैफ़ियत बि अहिड़ी थी आहे, केरु असांखे चए त हीउ कमु कर, वाह इहो असां कोन थींदो, असीं हथ था बंदि। पर फलाणो असांजे पाड़े में सो इहो कमु करे ईंदो हलियो। असांजे पाड़े में न त फलाणे शहर में जो फलाणो माण्हू आहे सो इहो कमु कंदे देरी कोन कंदो। रूहानी हवाले सां, ज़मीर जे हवाले सां हू असां खां तमामु पुठिते आहे। हू हर किरियल इंसानी कमु करे सघे थो। असांजे अंदरि बि अहसास निदामत आहे, असीं बि छड़ा कमु करियूं पिया, पर असीं हुन जहिड़ा न आहियूं, हुन खां मथे आहियूं। लिखी छॾियो नालनि समेत चिटी करे, रूहानी मिल्कियत असां वटि हीअ आहे। गैरत जी मिल्कियत, इज़त जी मिल्कियत। असांखे हिननि मामलनि ते, क़ौमी मामलनि ते, अब उन ते असांखे गैरत नथी अचे। इलाइक़े जो गॾियल मामिलो, अब दुनिया जान भले वेठी असांखे चए तव्हां अहिड़ा, असीं चवंदा बाबा जीअं बि चओ, हिते असांखे गैरत बैरत कोन थी अचे। पर अलबत जेकॾहिं असांजे उस्ताद खे केरु गले खां झले धूंधाड़े त इहो मूंखां बर्दाश्त कोन थींदो। उतियां उस्ताद लाइ विड़ी पवंदुसि। लिखी छॾियो एतिरी मूं में गैरत आहे, इहो बर्दाश्त न कंदुसि। पाड़े में कंहिंसां बेवाजबी थिए थी, ज़ुल्म थिए थी, चवंदुसि ॾंडो खणी कोन विढ़ंदुसि, चवंदुसि हीअ ग़लति आहे, एतिरी मूंखां थिए थी, पर फलाणे में त इहा बि ॻाल्हि उनजी लिखी छॾियोसि। गैरत जी थी, कावड़ जी थी, अना जी थी, ऐं अना सां गॾोगॾु रिश्तातनि जी मिल्कियत वारे लिखो। असां वटि मुंहिंजी माउ पीउ जीअरो आहे, मुंहिंजो नानी नानो जीअरो आहे, मुंहिंजो ॾाॾी ॾाॾो जीअरो आहे, मुंहिंजा भाइर भेनरूं उहे जीअरा आहिनि, मुंहिंजो पुटु आहे, मुंहिंजूं धीअरूं आहिनि, सभु रिश्ता जेके वेझा आहिनि, रत जा रिश्ता आहिनि, लिखी छॾियो। गॾोगॾु जेकॾहिं केरु वफ़ात करे विया आहिनि उनजो बि लिखी छॾियो त हेतिरी उमिरि में आउं होसि, बाबा वियो, हेतिरी उमिरि में होसि, अमा वई, हेतिरी उमिरि में होसि, हीउ विया हलिया, रजिस्टर ते चिठो करे लिखोसि। पर फलाणो छो त यतीम जातो, फलाणो त वटि त नानो नानी आहे कोन,
फलाणो त ॾाढो ॾाढी आहे कोन, फलाणो तंहिंखे त औलाद आहे ई कोन, फलाणो तंहिंखे त रुॻो धीअ जो औलाद आहे, फलाणो तंहिंखे त रुॻो ही औलाद आहे। तव्हांजी जेका रिश्तनि जी मिल्कियत आहे तंहिंखां ॿिए जी जेका घटि मिल्कियत आहे उहा घटि मिल्कियत रजिस्टर ते नालनि सां चिटी करे फलाणी जी उहा लिखी छॾियोसि। उहा रिश्तनि जी मिल्कियत आहे, उनजी असांखे ख़बर पए त हीअ मिल्कियत असां वटि आहे। ॿी मुआशी मिल्कियत आहे, मुआशी असांजी बि आहे, असांजी नौकिरी आहे, असांखे उनजो पघार मिले थो, या पंहिंजी आहे या शागिर्द जी हैसियत में बाबा जी मुआशी मिल्कियत ही आहे। असां वटि अहिड़ो घर आहे, लिखी छॾियो असां वटि अहिड़ो घर आहे, त फलाणे वटि अहिड़ो कोन्हे, हिनखे थोरो कसो आहे, फलाणे वटि उन वटि आहे कोन, फलाणे जो पीउ उनजी हीअ पोज़ीशन आहे, फलाणे जो पीउ उनजो त आहे कोन, मूंखे ख़ुदि मज़ूरी थी करणी पए। तंहिं करे पंहिंजी मिल्कियत लिखो, पर फलाणे खे सुबुह खां शाम ताईं धंधो थो करणो पए, तॾहिं उन्हनि जो तो अटो थिए, सो लिखी छॾियो त असांजी मिल्कियत उन में असांजी हीअ सित आहे, फलाणो असां खां बि पुठिते आहे, फलाणो असां खां बि पुठिते आहे, उहो लिखी छॾियोसि। ऐं आज़ाद टाइम, फ्री टाइम, जंहिं टाइम में तव्हांजी दिलि जेको चाहे सो करियो, सा मिल्कियत। त मूं वटि 2 कलाक, मूं वटि अधु कलाक, मूं वटि 6 कलाक स्कूल में वञी पढ़ा, बाबा तरफ़ां इजाज़त आहे, स्कूल में वञी पढ़ा, यूनिवर्सिटी ताईं पढ़ा, पैसा पैसा वेठा मिलनि, मूं वटि फ्री टाइम आहे, फ्री टाइम मिल्कियत आहे, उहा फ्री टाइम लिखी छॾियो। लिखो त मुंहिंजे पाड़े में फलाणो जे पढ़णु चाहे त पढ़ी नथो सघे, फ्री टाइम उन वटि आहे कोन, हू को किरदारु अदा करणु चाहे करे नथो सघे, जेसि ताईं उहो कड़ी कड़ी सॼो 14 कलाक पूरो नथो करे त 300 रुपया नथा मिलनि, फलाणे वटि त इहा ॻाल्हि आहे कान, उन वटि त इहा मिल्कियत आहे कान, चिटी लफ़्ज़ नाले सां लिखी छॾियो, हुन वटि हीअ मिल्कियत कान्हे, मूं वटि हीअ मुआशी हवाले सां मिल्कियत आहे। आज़ादी जी मिल्कियत रखो त बाबा जे हवाले सां या असांजे ख़ानदान जे हवाले सां हीउ फ़ैसिलो या हीउ पेर खणण जी मूंखे इजाज़त आहे, पर फलाणो जंहिं तुख़ में ॼातो आहे उन में त उन्हनि खे इहा इजाज़त बि कान्हे, लिखी छॾियो। मुल्क क़ौमी ऐं मुल्की हवाले सां हीअ आज़ादी कान्हे, करप्शन आहे, 1000 ॻाल्हियूं भले लिखी छॾियो, पर ही असांखे हिन पाकिस्तान जे अंदरि हीअ आज़ादी त ज़रूरु आहे जो अहिड़ियूं असीं कचहरियूं करे सघूं था। हीअ त असांखे आहे, असीं होटल ते वेही वॾेरनि ते गारियूं वेठा ॾियूं ॾेई सघूं था, हुक्मराननि ख़िलाफ़ ॾेई सघूं था, फ़ौजनि ख़िलाफ़ ॾेई सघूं था, हेतिरी त आज़ादी आहे जेतिरी हिते आज़ादी आहे, उहा लिखी छॾियो। मुआशी तौरु असांजो मुल्क कहिड़ी सतह ते आहे उहो लिखी छॾियो, पोइ वरी पासे में लिखो त हीअ आज़ादी फ़लस्तीन में आहे, ही जेका हेतिरी आज़ादी असांखे हिते हिन मुल्क जे करे आहे, सा सोमालिया में आहे, जिन मुल्कनि में हीअ आज़ादी बि न आहे पासे में उहो मुल्क लिखी छॾियोसि। इहा सॼी असांजी कथ थी, जंहिंमें ख़बर पई त असां वटि हेतिरी सब्जेक्टनि जे हिसाब सां 10 सब्जेक्ट थींदा आहिनि, ही 10 आज़ादियूं पाण हींअर ॿुधायूंसीं। आज़ादीअ खां वठी ही 10 मिल्कियतूं आहिनि जेके असांखे कुदरत तरफ़ां मिलियल आहिनि, उहे असां वटि आहिनि, जेके हिन समाज तरफ़ां जेतिरो वक़्तु असीं ज़िंदा आहियूं, जंहिं सतह ते हींअर असीं बीठा आहियूं, हिन टाइम हिन घड़ीअ उहे असां वटि मौजूदु आहिनि, ॿियनि वटि असां खां बि घटि आहिनि। तंहिं करे जंहिं बि मज़हब सां माण्हू तइल्लुक़ रखे थो, इहा ॻाल्हि चिटी रजिस्टर ते करे लिखंदो त ज़हन में धुंध कोन हूंदो, दिलि ऐं रूह में धुंध कोन हूंदो, ॻाल्हि चिटी थींदी, हेतिरी मोड़ी त आहे, पोइ उहा जे ओतिरी मोड़ी आहे उहा शुक्रगुज़ारी पैदा कंदी मज़हबी हवाले सां। भला जेकॾहिं माण्हू को मज़हबी न बि हूंदो तब जा हीअ कथ कंदो, चवंदो वाह वाह हीअ त आहे, इहो जो वाह वाह जो लफ़्ज़ आहे इहो तव्हांजे रूह खे साफ़ करे त हेतिरो आहे। हाणे इहो तव्हांजो तर थियो, जेकर का बिल्डिंग ठाहिणु चाहियो था, बिल्डिंग इन रड़ ते ठाहींदा, मूं वटि कुझु कोन्हे, फलाणे वटि हीअ आहे, बाबा वटि एतिरो कोन्हे मूंखे कार वठी ॾे, मोटरसाइकिल आहे, पढ़ाई लाइ त असांखे टाइम बि आहे, उन लाइ त असांखे पैसा मिलंदा, फीअ जो मसइलो बि कोन्हे, फलाणे वटि त किरोला कार आहे, बाबा वटि त किरोला कार आहे कोन। जे इन रड़ ते इन दाह ते त हुन वटि आहे मूं वटि कान्हे, हुन वटि हीअ आहे मूं वटि कोन्हे, हुन वटि हेॾी ज़हानत आहे मूं वटि कान्हे, हुन वटि हीअ शइ आहे मूं वटि कान्हे, त ॼण त तव्हां हिकिड़ो किचिरो आहे, उन किचिरे जे मथां तव्हां पीलर बीहारे पंहिंजी बिल्डिंग खई आहे, मथे उन बिल्डिंग खे केॾो बि मज़बूत करियोसि, जेतिरो वज़न विझंदोसि हेठि पियल किचिरो नमंदो ऐं झिमंदो ऐं तव्हांजी बिल्डिंग तव्हांजी सिधाई छॾे किरी पवंदी। उन करे हेठि बुनियाद कमज़ोर आहे, बुनियाद इन शुक्रगुज़ारीअ ते रखूं त ही शयूं समूरनि ॻाल्हियुनि जे बावजूदि ही शयूं त असां वटि आहिनि, ही त असांजी मिल्कियत आहिनि, हिन में असीं हुननि खां मथबर आहियूं, पोइ उहा कहिड़ी दौलत आहे जेका अॼु जे दौर में वधाए नथी सघे। कंहिं माण्हू खे जिस्मानी दौलत घटि मिली आहे,
हू कमज़ोर आहे, ॿियो जिस्म में उन खां वधीक आहे, पर जे ही वर्जिशूं करे 5 साल 7 साल ही नशो न करे, ही अॼु जे दौर जे हिसाब सां साइंसी जेको बहितरीन खाधो आहे बाबा ही खाइणु घुरिजे उहो खाए, हू जो ॿियो आहे सो त वञी नशनि ते पवंदो, नशनि ते न पवंदो त बि मुनासिब ग़िज़ा न खाईंदो, ॿियनि मामलनि में लॻंदो। 10 सालनि खां पोइ उहो कहिड़ो माण्हू आहे जेको वर्जिशूं करे ऐं उहो ताक़तवर न हुजे, जेको ॼातल ताक़तवर आहे उहो अहिड़ो थी वेंदो जो ही वर्जिशूं कंदड़ माण्हू हीअं भाकर विझी जो ज़ोर ॾींदसि त उहो बेहोश थी पवंदो। तव्हां पंहिंजी जिस्मानी ताक़त जेका तव्हांखे जेतिरी बि मिली आहे ॿियनि खां वधीक आहे, उनखे जे वधायो उनखे 10 भेरा वधाए सघो था। तव्हां पंहिंजे ज़हन जी ताक़त खे वधायो त ॿियनि खे ज़हन त मिलियो आहे, पर तव्हां ज़हन खे वर्जिश कराईंदा, उनखे इस्तेमाल कंदा हलो, किताब पढ़ो, ॿियूं ॻाल्हियूं पढ़ो, हाफ़िज़ा कीअं वधाइजनि तंहिंजो जदीद इल्म बि सिखो, उन हिसाब सां सॼी दुनियादारीअ जे मैदान में तव्हां अमल लही पओ, तव्हांजो ज़हन ॿियनि खां तेज़ थी वेंदो। उन करे जो तहक़ीक़ करे ॿुधायो वियो आहे त जिन माण्हुनि इनकलाब आंदा, लेनिन, माओज़ेतुंग, तंहिंजा दिमाग़ विच थरा हुआ, जीनियस कोन हुआ, पर अमल जे मैदान ते लही पिया, हज़ारे फन ॻाल्हियूं सिखी विया, उन्हनि जे ज़हन जी मिल्कियत मथ भरी थी। किन माण्हुनि जी दिली मिल्कियत दुनियादारी खे सुञाणी नथा सघनि, माण्हुनि खे सुञाणी नथा सघनि, जज़्बाती हवाले सां जॾहिं मैदाननि में लहनि था, धक खाइनि था, तॾहिं माण्हुनि खे हीअं ॻाल्हाईंदे ॾिसंदे ई चवनि था ही माण्हू सच वेठो ॻाल्हाए, ही मुनाफ़िक़त वेठो करे, उन में क़ाबिल थियनि था। ऐं दिली हवाले सां हुननि जी मिल्कियत एतिरी थी वञे थी जेमहिल हुननि जी कंहिं ॾुखिये टाइम ते टंग भॼी पवे थी त सभई माण्हू उन्हनि जी मदद लाइ पहुचनि था ऐं मौत बरहक आहे ओचितो जे अची वञे थो त सवनि जे तइदाद में इलाही तो ॿिया माण्हू उन लाइ रोअनि पिया। हुननि जी दिलि जी मिल्कियत कल्ह जिन माण्हुनि सां मुक़ाबले में घटि हुई, अॼु उहा वसी वजाशाल थी वञे थी। दिलि जी मिल्कियत वधाए सघे थी पंहिंजे किरदार जे वसीले, पंहिंजे जज़्बात जी मिल्कियत वधाए सघे थी ऐं रूह जी मिल्कियत ईअं वधे थी। असां पंहिंजनि ग़लतियुनि सां मुक़ाबला कंदा, नयूं पाण ते पाबंदियूं विझंदा, हिकिड़ा अहिला ज़मीर थी सघूं था, पंहिंजे घर लाइ, पंहिंजे इलाइक़े जे लाइ, क़ौम लाइ ऐं इंसान लाइ त अलॻि, पर पंहिंजे इलाइक़े लाइ अहिड़ा माण्हू थी सघनि था जो माण्हू मिसाल ॾींदे चवनि था त ही माण्हू हो नंढड़े हूंदे हिन बि ग़लतियूं कयूं हूंदियूं, नंढड़े हूंदे कूड़ ॻाल्हाए हूंदई, पर शाबस आहे जो जेॾी महिल जज थियो, पुट जो केस आयुसि, पुट खून कयो हुअसि, अखियुनि में लुड़क हुयसि, फ़ैसिलो ॾिनई थी मुंहिंजे पुट खे फांसीअ जी सज़ा थो ॾियां, हथ ॾकियसि ते पुट खे फांसी ॾेई छॾी। माण्हू पंहिंजे ज़मीर खे अहिला करे उन सतह ते पहुचाए सघे थो। तव्हां पंहिंजी ज़मीर जी मिल्कियत खे वधाए सघे, तव्हांखे कावड़ जी, इज़त जी ऐं गैरत जी जेतिरी बि सतह में असांजी मिल्कियत आहे तंहिंखे वधाए असीं अहिड़ी हद पार करे सघूं था जिते पूरी इंसान ज़ात सां का बेवाजिबी थिए। असांजो अंदर कुरके थो त सिंध जो पाणी सो भुरिजी वञे, शहर असांखां खसी वञनि हलिया, सुभाणे को इहो ॾींहुं अचे जो असांजी क़ौम सां क़ैद थी वञे, असांजूं मैसूब न्याणियूं वेठियूं हुजनि, वेठियूं पिननि ऐं पोइ बुख बुछड़ो टोल, सुभाणे असांजी न्याणी का बुरे पंध ते हली वञे, बुख में अटे जे ख़ातिर हिकिड़ी ग़ुलाम क़ौम जी न्याणी, अड़े फलाणा खान ॿुॾी नथो मरी, मुक़ाबिलो नथो करी, पंहिंजे वस सारूं त विड़, असांजी गैरत ज़ात खां टिपी, ख़ानदान खां टिपी जॾहिं ईअं वधे थी ऐं ताक़तवर थिए थी, असांजी गैरत जी दौलत जॾहिं वधे थी तॾहिं सॼी क़ौम लाइ असांजी गौरत थी पए थी ऐं पोइ इंसान ज़ात लाइ थी पए थी, असांजी गैरत वधे थी। रिश्ता अबा केरु चई फलाणा मुंहिंजा रत जा रिश्ता आहिनि, पर माण्हू जॾहिं रिश्तनि जे मामले में इंसाफ़ सां सही नमूने में ॿियनि जी तरबियत करे थो, ॿियनि जो उस्ताद थिए थो, ॿियनि जो ॾुख सुख में साथ ॾिए थो ऐं उन्हनि जी तरबियत करे थो, ओड़ा माण्हू चूंडे थो जो ग़लतनि जो साथ नथो ॾिए, सुठनि जो ॾिए थो, सुठनि माण्हुनि जो साथ ॾेई जिन अंदरि के कणान तिन में वधाए थो। सुभाणे उहो माण्हू जॾहिं तकलीफ़ में अचे थो, उनजो हिकु पुटु न आहे, उनजा 5000 पुट आहिनि, उनजी हिकिड़ी मां न आहे, तंहिंजूं सणे माऊं आहिनि, तंहिंजी हिकिड़ी भेण न आहे, तंहिंजूं हज़ारे भेनरूं आहिनि। उहो रत जे रिश्ते में जेके 5-7 उनखे मिलिया हुआ, उहो उन दौलत खे वधाए हज़ारनि जो धनी थिए थो, रिश्तनि जी दौलत वधे थी, मुआश जी दौलत वधे थी, आज़ादी, तंहिंमें माण्हू अॼु क़ैद आहे, पर जॾहिं अॻियां वधे थो तॾहिं ख़बर थी पए त हज़ारे क़ैद त असांजे अंदरि आहिनि, असांजे अंदर में क़ैद आहिनि। माण्हू उन्हनि मां निकिरे थो, माण्हू चए थो फ़ैसिलो करियां थो, उन ते अमल ई नथो थिए। माण्हू सिखी तजर्बा करे उन मंज़िल ते पहुचे थो जो दुनिया चवे थी हिन फ़ैसिलो कयो त थी वियो, हीउ कोन हटंदो, बीठो हूंदो, ऐं माण्हू जो अंदर बि चवे थो तो फ़ैसिलो कयो त तूं बीह सघे थो ऐं तूं बीहंदे, माण्हू जे अंदर जी उहा क़ुवत वधे थी, इहा दौलत वधे थी। माण्हू इन इरादे जे हिसाब सां
अॻियां वधे थो त पोइ उहो माण्हू आज़ाद थी वञे थो ऐं पोइ पंहिंजा उहे असर छॾे थो त उहे मुल्कनि खे बि आज़ाद कनि था। मुल्कनि जी आज़ादीअ में बहितरी अचे थी, क़ौमुनि जी आज़ादीअ में जेतिरा असांखे हक़ हासिल आहिनि तंहिंखां वधीक ॿियनि खे हक़ मिलनि था। माण्हू उन्हनि में अॻियां निकिरी वञे थो ऐं पोइ उन माण्हूअ जी रूह जी ऐं दिलि जी जेका सरज़मीन आहे, जेका ज़हन जी सरज़मीन आहे, उहा ईअं हुजे का ज़मीन कलर थी पई जंहिंजे अंदरि मायूसी ऐं निराशाई, बेउमेदी, नाशुक्री, तंहिंजो गंद गाह फुटल हुजे, बाक़ी कलूरा फुटल हुजे। कलूरो पाणे ख़बर आहे हीअं गुॾ कढंदो हुउसि, वरी उछलींदो हुउसि, वरी धरतीअ ते लुकूं ॾियोसि, वरी उन खां पोइ ओचितो रुॻो ज़मीन अंदरि आयो, कलूरो पाण हणी असांजा बसर तबाह करे छॾींदो, सुठा फसल तबाह करे छॾींदो। गंद गाह में किने जेको गंद गाह थिए थो तंहिंमां कलूरो हिकिड़ो आहे। ईअं असांजे अंदरि मायूसीअ जा कलूरा आहिनि। छाजे करे? हू मथे, हू मथे, हू मथे, हू मथे। न बाबा तूं छा आहीं, तोखां हेठि केरु? हीअ हिकिड़ी मथे हलंदड़ ॼब आहे, हिकिड़ी जबल आहे तंहिंजी जंहिं सतह ते तूं बीठो आहीं। जेकॾहिं मथे चढ़ण थो चाहीं पहिरीं हेठि ॾिस त हेठि केतिरे पंध ते माण्हू किथे किथे वेठा आहिनि। जे हेठि ॾिसंदे त ख़बर पवंदी त पट जे पासे में ॿी गार आहे, तंहिंजे अंदरि सवे हज़ारे लखे माण्हू उन गार जे अंदरि आहिनि, जेकॾहिं ॾिसण में ई नथा अचनि। तूं त उन्हनि खां छमयल मथे बीठो आहीं। पोइ तूं कदम वधाईंदे त तूं चोटीअ ते वञी पहुचंदे ऐं पोइ तुंहिंजी ज़मीन अहिड़ी थींदी जे ज़मीन खे ॼण त हर ॾेई फुआरा करे तंहिंजा गंद गाह कढी तंहिंखे चोपाए माल जो भाण विझी तंहिंखे कल्टियूं ॾेई उनखे 6 महीना आज़ाद छॾे ॾिजे त उहा ताक़त वठे। पोइ उनजे अंदरि जे फसल पोखिबो आहे त पाण ॿाहिराड़ी जा माण्हू चवंदा आहिनि वाह वाह ज़मीन अहिड़ी आहे जो इंसान जी सिरी हण त इंसान फुटी पए। ऐं जेकॾहिं अहिड़ो असां रजिस्टर ठाहे उहो पढ़ी यादि करे पंहिंजे लाशौर जो हिसो बनाईंदासीं। ऐं जॾहिं बि ॾिसंदासीं त मायूसी थिए थी, जॾहिं बि ॾिसंदासीं त मूं वटि हीउ कोन्हे ऐं ॼण त बेवसीले थी पियो आहियां, उन शइ ते नज़र विझंदासीं। उहो ॼण त असांजी ज़मीन जे तड़ जो पाणी मिठो करे छॾियो आहे। असांजी ज़मीन खे कॾहिं पाणी मोक जो न मिलियो, दरिया ऐं वाह जो न मिलियो त असां वटि डुगडुगी लॻल आहे। असीं उतां ई खां पाणी कढी पंहिंजी ज़मीन खे आबाद ऐं सरसब्ज़ करे वेठा हूंदासीं। जॾहिं वरी वाह वरंदा तॾहिं असांजा फसल सावा हूंदा। अचो त इन जज़्बे सां, इन उसूल सां हिननि ॻाल्हियुनि खे पंहिंजे रूहनि जे अंदरि लाहियूं, पंहिंजे लाशौर जो हिसो बनायूं ऐं हीअ शइ सेखारियूं पंहिंजी क़ौम खे, हिकिड़ी नऊं नस्ल, हिकिड़ी नई क़ौम बनायूं।